सिंधी अदब जी दुनिया में शामिल कयूं था महमूद मुगल साहब जन जी तर्जुमो कयल कहाणी मुंहिंजा पुटड़ा। मां ही सभु कुझु टिनि सबबनि जे करे तोॾां लिखी रहियो आहियां। पहिरियों, ज़िंदगी नसीब ऐं हादसनि जी का अॻकिथी कोन्हे करे सघिबी। कंहिंखे बि ख़बर कोन्हे त हू केतिरो जीअंदो। कुझु लफ़्ज़नि जो जल्दी चवण ई चङो हूंदो आहे। ॿियों, मां तुंहिंजो पीउ आहियां। जे मां तोखे उहो सभु कुझु न ॿुधाईंदुसि त केरु ॿुधाईंदो। टियों, जेकी कुझु लिखंदुसि उहो मुंहिंजो ज़ाती कसारो तजुर्बो आहे, जंहिंखे ॼाण खां पोइ थी सघे थो त तूं अनेक अजायन ॾुखनि खां बची वञे। पंहिंजी हयाती जे सफ़र में ही सभु कुझु यादि रखिज। जेकी तोसां चङा न आहिनि उन्हनि सां वेर न रखजांइ। तोसां ठीकु हलणु सिर्फ़ु मुंहिंजी ऐं तुंहिंजी माउ जी ज़िमेदारी आहे। असां खां सवाइ ॿी कंहिं जे बि कुल्हे ते इहो ज़िमो नाहे। जेकी तोसां चङो हलनि था उहे तो लाइ खज़ाने जीअं आहिनि ऐं उन्हनि जो शुक्रगुज़ार रहिज। उहो बि एहतियात कजांइ त हर कंहिं वटि हर कंहिं कम लाइ को न को मुहरक ज़रूरु हूंदो आहे। जेको माण्हू तोसां चङो आहे त उनजो उहो मतिलबु हरगिज़ न आहे त हू को तोखे पसंदि करे थो। एहतियात कजांइ ऐं तकड़ में खेसि पंहिंजो सचो दोस्त न सम्झजांइ। कुझु बि गैर मुतबादिल नाहे। दुनिया में का बि अहिड़ी शइ नाहे जेका तो वटि सदाईं रहे। तो जे हिकु भेरो उहा सोच सांडे वरिती त पोइ तोखे उन महिल हयाती गुज़ारण सवली थी पवंदी। जॾहिं तुंहिंजे चौधारी मौजूद माण्हुनि खे तुंहिंजी ज़रूरत न पवंदी, या वरी तूं उन्हनि खे विञाए वेहें जंहिंसां तूं शदीद मोहबत करीं थो। ज़िंदगी मुख़्तसिर आहे। अॼु ऐं सुभाणे कंदे कंदे जे तूं वक़्तु विञाईंदे त हिकु न हिकु ॾींहुं तोखे मालूम थींदो त ज़िंदगी तोखे छॾे रही आहे। जेतिरो जल्दी तूं पंहिंजी हयाती जो खज़ानो संभालींदे ओतिरो जल्दी तूं उनजो मज़ो माणणु शुरू कंदे। मोहबत हिकु आर्ज़ी अहसासु आहे जेका वक़्तु ऐं मूड सां झीणी थींदी वेंदी आहे। जे तोसां बज़ाहिर प्यारु करण वारो तोखे छॾे वञे त सब्र कज। वक़्तु पाण ई तुंहिंजे दर्द जो दरमान कंदो। मोहबत जी हुस्नाकीअ ऐं मीठास खे घणो इज़ाफ़ी न बणाइज ऐं न ई मोहबत में नाकामीअ जे ॾुख खे मथे ते चाढ़िज। केतिरनि कामयाब माण्हुनि खे बहितरीन तालीम न थी सघी आहे, जंहिंजो मतिलबु उहो नाहे त बिना महिनत वारी तालीम हासिल करण जी तूं बि कामयाब थी वेंदे। जेतिरी बि ॼाण तूं हासिल कंदे उहा तुंहिंजी हयाती जो हथियार हूंदी। माण्हू कख खां लख ताईं पहुचे थो, पर शुरूआत कख खां ई थिए थी न। मां नथो चाहियां त जॾहिं मां कुराड़ो थियां त तूं मुंहिंजी माली मदद करीं, न ई मां तुंहिंजी माली मदद सॼी उमिरि करे सघां थो। जॾहिं तूं जवान थी वेंदे त तुंहिंजी मदद वारी मुंहिंजी ज़िमेवारी पूरी थी वेंदी। तंहिंखां पोइ तूं उहो फ़ैसिलो कंदे त तूं अवामी सवारीअ में सफ़र थो करें या पंहिंजे लेमोज़िन में। पंहिंजे लफ़्ज़नि जी हुरमत रखजांइ, पर ॿियनि मां उन जी उमेद न रखजांइ। तूं माण्हुनि सां चङो थी सघें थो, पर माण्हुनि मां पाण लाइ चङाईअ जी उमेद न रखजांइ। जे तोखे इहो सम्झ में न आयो त आख़िरकार तोखे कंडा कढणा पवंदा। मूं अलाए केतिरियूं लाटरियूं अलाए केतिरा साल भरियूं, पर मुंहिंजो को हिकिड़ो इनाम बि न निकितो। उन जो मतिलबु उहो थो निकिरे त जे तव्हां अमीर थियण था घुरो त तव्हांखे ज़बरदस्त महिनत करणी पवंदी। मुफ़्त जी मानी किथे बि नथी मिले। मूंखे ख़बर नाहे त मूं वटि तोसां गुज़ारण लाइ केतिरो वक़्तु आहे, पर परवाह नाहे। अॼु त उन ई वक़्त जो गॾिजी क़दुरु करियूं। असांखे ख़बर नाहे त असीं ईंदड़ हयातीअ में अलाए कॾहिं वरी मिलूं।